वर्ज़िश हिक अहिड़ी सरगर्मी आहे जेका जिस्म ऐं दिमाग़ खे सेहतमंद ऐं तवानो रखे थी। वर्ज़िश केतिरियुनि ई बीमारियुनि खे रोकण में मदद करे थी, जहिड़ोकि दिलि जी बीमारी, शुगर, थोल, हाई ब्लड प्रेशर ऐं कमज़ोरी। वर्ज़िश करण सां मूड पिणु बहितर थिए थो। वर्ज़िश ख़ुशीअ जा हार्मोन्स जारी करे थी जेके उदासी ऐं परेशानी खे घटि कनि था। तव्हांखे पार्क में वञण या वर्ज़िश करण लाइ जिम में शामिल थियण जी ज़रूरत नाहे, पर ॿई सुठा तरीक़ा आहिनि। पार्क जो दौरो करणु तव्हांखे ताज़ी हवा ऐं कुदरती हुस्न मां लुत्फ़ अंदोज़ थियण जो मौक़ो ॾिए थो। पार्क मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मश्कुनि जा इख़्तियार पेश करे थो, जहिड़ोकि जॉगिंग, घुमण, साइकिल हलाइण, योगा ऐं रांदि रूंद वग़ैरह। पार्क तव्हांखे ॿियनि माण्हुनि सां मिलण ऐं कचहरी करण जो मौक़ो पिणु ॾिए थो, जंहिंसां तव्हांजी समाजी ज़िंदगी बहितर थींदी आहे। जिम में शामिल थियण तव्हांखे मश्क जे माहिर जी हिदायत ऐं निगरानी ॾिए थो। जिम में तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मश्क जो सामान ऐं मश्क क्लास हासिल कंदा आहियो। जिम में तव्हांखे ॿियनि वर्ज़िश कंदड़नि सां मिलण जो पिणु मौक़ो मिलंदो आहे ऐं उन्हनि खां मशवरो ऐं हौसलो हासिल थींदो आहे। तव्हांखे घर में वर्ज़िश करण लाइ कंहिं ख़ासि सामान जी ज़रूरत नाहे पवंदी। तव्हां पंहिंजे जिस्म जे वज़न खे इस्तेमाल कंदे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मश्कूं अंजाम ॾेई सघो था, जहिड़ोकि सिटअप, पुशअप, स्क्वाट्स वग़ैरह। इहे सभई मश्कूं तव्हांजे पेट, पुठी ऐं जिस्म खे मज़बूत कनि थियूं। तव्हां इन्हनि मश्कुनि खे पंहिंजी सघ मूजिबि तरतीब ॾेई सघो था ऐं इन्हनि जो अंग ऐं मुदो वधाए सघो था। वर्ज़िश सिहत ऐं ख़ुशीअ लाइ ज़रूरी आहे, पर वर्ज़िश लाइ पार्क वञण या जिम में शामिल थियण जी ज़रूरत नाहे। इहो तव्हां ते आहे त कहिड़ो तरीक़ो तव्हांखे वधीक पसंदि आहे ऐं तव्हां लाइ वधीक काराइतो आहे।